वमिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहू व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अर्रहमान अल्लमल कुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। अश्शम्सु वल क़मरु बिहुस्बानिन वन नज्मु वश्शजरु यस्जुदान। वस्समा रफ़अहा व वज़अल मीज़ान अल्ला ततग़ौ फिल मीज़ान वअक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़्सिरुल मीज़ान वल अर्ज़ वज़अहा लिल अनाम फ़ीहा फ़ाकिहतुन वन नख़्लु ज़ातुल अकमाम वल हब्बु ज़ुल अस्फ़ि वर्रैहान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो वल्लल्लाहु। अल्लाहुम्मा सल्लि अला ॾाढा त दुरूद पढ़ो ईअं वेठा हो ॼणा बाईपास ते न जीअं माण्हू जुलूस कढी वेंदा आहिनि। ॾाढा पढ़ो दुरूद नबी साईं जे मथां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुरान शरीफ में खणी अची रखो हिते जलसे हिकिड़ो वञे माण्हू मस्जिद मां खणी अची रखे। अल्लाह ताला जल जलालू बाबा हिन मजलिस जो सिंगार कुरान हे रब साईं जूं महिरबानियूं थियूं जो हिन अॼोकी रात में तव्हांखे हिन रोड ते विहारे मौलवी अब्दुल करीम में गुज़र का कुरान से फिर से जगन किया बट ते विहारे तव्हांखे रहमत वारे कुरान शरीफ़ जो ॿुधण नसीब फरमायो थे। ॾाढा आमीन चओ। अल्हम्दुलिल्लाह असांजा बुज़ुर्ग उस्ताद अकाबिर मुर्शिद स्टेज ते वेठा आहिनि। ये अल्लाह साईं जी मेहरबानी आहे जो ये हेतरी जमात गॾु थी आहे कुरान शरीफ़ जे करे। ऐं इहो ई कुरान मजीद अवां असांखे जिथे सभु छॾे वेंदा जो उते कुरान मजीद कमी। ॾाढा चओ सुभान अल्लाह। सॼी दुनिया में हज़ारे हिक ॿिए जा साथी आहिनि दोस्त आहिनि पर इहे मोड़ जा साथी आहिनि जो कुरान मजीद तोड़ जो साथी आहे। जंहिं माण्हू जी दुनिया में कुरान मजीद सां दोस्ती आहे
उन्हें खे कुरान मजीद चो कब्र में तो कमी दो पर हशर में भी कमी दो। इन्हें जे करे फरमाई वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। शिकारपुर वालों जाते दुनिया जूं रस्सियूं टुटी वेंदियूं। कुरान पाक वारी अहिड़ी रस्सी आहे जेका टुटजण जी नाहे, समूरा जा समूरा इन रस्सी कुरान मजीद वारी के चिंबड़ी पओ त इहो कुरान तव्हांखे पढ़ण में उॾारे रूबरू वञी अल्लाह जे ज़ात सां मिलाए। अॼोको प्रोग्राम दिस्तार जो आहे। मुबारक उन्हनि खे जिन जे सीननि में कुरान मजीद आयो। मुबारक उन कननि खे जिन कननि सां कुरान ॿुधो। मुबारक उन ज़बान खे जिन ज़बान सां तिलावत कई। फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन। अजाए ॻाल्हाइण वारो, पराया ऐब कढण वारो, गालियूं ॾियण वारो, राग चवण वारो, ओ शिरक जा लफ़्ज़ ॻाल्हाइण वारो, जे अल्लाह साईं किरोड़नि में जेका ज़बान न मिले मुफ़्त ॾिनई। हाणे जेतिरो थी सघे इन पंहिंजी ज़बान सां अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कयो। आहे कमाल क़ुरान में, ॿियो त दुनिया में कुझु ई कोन्हे। इहा हस्ती आहे जंहिंजे ते कदे जहान बीठो आहे। एॾो क़ुरान अल्लाह खे प्यारो आहे जंहिंजी पहिरियों ई पहिरियों जो तिलावत पाण कई अथई। तौरेत जी तिलावत न कई, इंजील जी न कई, ज़बूर जी न कई। आसमान ज़मीन जे पैदा थियण खां 1000 साल रातिनि जा अॻ में रब जे ज़ात तिलावत कई त पहिरियों ई पहिरियों सूरत ताहा ऐं सूरत यासीन जी तिलावत पाण कई। हाणे एॾो क़ुरान प्यारो अथसि, ओड़े ॿुधण वारा प्यारा न अथसि, ओड़े पढ़ण वारा प्यारा न अथसि। जो सॼी दुनिया में 18,000 मखलूक में अल्लाह के इंसान प्यारा आहिनि। सारनि इंसाननि में क्यों नबी प्यारा अथसि, सारनि नबियनि में क्यों अरबी मोहम्मद वधीक प्यारो अथसि, ऐं सारनि नबियनि जे उम्मतुनि में क्यों हुज़ूर जी उम्मत प्यारी अथसि। वरी सारे नबीअ जे उम्मत मां प्यारे पैगंबर करीम जे उम्मत जे माण्हुनि मां उहे प्यारा अथसि जेके क़ुरान पढ़नि बि था, क्यों पढ़ाइनि बि था। अलाए छा थियो आहे माण्हुनि खे, हेड़ी हस्ती वणे नथी जॾहिं रब जी ज़ात तिलावत कई क़ुरान जी। मलाइकनि ॿुधो क़ुरान, चवनि पिया ओ मिठा अल्लाह, हेड़ो मिठड़ो क़ुरान कंहिंखे ॾींदे जे इहो क़ुरान मां अरबी मोहम्मद करीम ऐं हुन जे उम्मत खे ॾींदुसि। सुभान अल्लाह त चओ ॾाढा बुज़ुर्ग वेठा आहिनि, वॾा आलिम वेठा आहिनि। मां कहिड़ो वाइज़ कयां, पर उन्हनि जी इजाज़त ते हुक्म जे मूजिबि 2-3 मिंट ॻाल्हायां थो। शान क़ुरान जो बयान कंदुमि, छो त कमाल आहे ई चओ क़ुरान। ॻाल्हियुनि में त मज़ो न आहे। सॼो ॾींहुं भिटाईअ जा बैत पढ़, एॾो सवाब न मिलंदी जेको 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़दे त ख़त्म क़ुरान जो सवाब मिली। माण्हुनि खे वरी बैतनि मस्त करे वेंदो आहे। हेड़ो मिठो क़ुरान वणे नथो। मलाइकनि चयो रब इहो क़ुरान कंहिंखे ॾींदे जंहिं हुज़ूर करीम ऐं हुन जे उम्मत खे ॾींदुसि। पोइ मलाइक पिया चवनि मुबारक आहे उन उम्मत खे जंहिंखे हेड़ो क़ुरान मिलंदो।
मलाक दा जम मुबारक उन्हनि कननि खे जेके कननि सां क़ुरान ॿुधंदा मुबारकान सीननि खे जेके पंहिंजे सीने में क़ुरान खे जाइ ॾींदा मुबारकान ज़बान खे जेके तिलावत कंदा फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन दुकान ते वेठो आहियां अजायो ॻाल्हाइण में ॾींहुं गुज़री वई दुकान ते तिलावत कर क़ुरान जी उताक में तिलावत क़ुरान जी कर बंगले में क़ुरान जी तिलावत कर तू तिलावत कंदे मलाक टोलन जा टोला वकोड़े तुझे घर उताक बंगले के वकोड़े था वञनि उहे भी क़ुरान दा ॿुधे वणे ई नथो डिशूं हलाई दुकान ते टीवियूं बरकत काथों पए जो बरकत उते आ जाते रहमत जो आवाज क़ुरान वारो आ मलाक पिया चवनि मुबारक उन कननि खे जेके कननि सां क़ुरान ॿुधनि मुबारक उन सीने खे जेके सीने में क़ुरान खे जाइ ॾियनि मुबारक उन ज़बान खे जेके ज़बान सां क़ुरान जी तिलावत कनि चुमियूं ॾियण जे लाइक़ उहे ज़बान आहिनि जंहिं ज़बान ते क़ुरान जी तिलावत थी वञे तोखे ॻाइणा प्यारा नाचूं हया कर नबी से सियारे की रात में ये निकरी पिया बे सहाबी खे भी कयूं अॼु मूंसां गॾिजी हल त मां मोहम्मद ग़ुलामन जो इम्तिहान वठां हिकिड़े सहाबी जे दर ते आया जो क़ुरान पियो पढ़े अधरात जो क़ुरान तू अधरात जो डिशूं टीवियूं पढ़ाया किला तारे पढ़ाइनि सां ज़िना करे खुदा जे कहर खां डिॼ क़ुरान तो फरमाए तो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा उहे थी पैगंबर जा ग़ुलाम जेके अधरात जो भी जो क़ुरान पिया पढ़े ये जो नजर पई कजे तो तिलावत क़ुरान जी ये जो नजर कर तो जवान सजदे में पिया ये जो नजर कर तो जवान क़याम में भला इन्हनि खे जानियूं प्यारियूं न हूं निंद्रा प्यारियूं न हूं जो जान भी प्यारी ही निंद्र भी प्यारी ही बच्चा भी प्यारा हा पर हर शइ खां वधीक जो क़ुरान प्यारो हो रातिन जे टाइम ते जागी तिलावत करण क़ुरान जी का मज़ाक ये उन्हनि खे क़ुरान नसीब थींदो जो जेके बख़्त वारा आहिनि जो सहाब बख़्त वारा हा आल बैत बख़्त वारा हा उहे औरतूं वॾे बख़्त वारियूं जेके रातिन जे टाइम ते जागी करे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदियूं नारो त ईअं दाणो ॼणो 15 ॾींहंनि जी बुख मज़ो ई जो क़ुरान में आ वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा इन्हनि जो लाउडियो अधरात ठहंदो छोकरा छोकरा मोकिलनि था लाउडन वारा ना है जने छोकरा सां पंहिंजो था हलायो केतिरो तकलीफ़ आहे अल्लाह जी फरमाए थो उहे शख्स जेके रात जे टाइम ते वेही जो क़ुरान जी तिलावत कनि निंद्र कुर्बान माल कुर्बान जान कुर्बान
बच्चा कुर्बान ये कहीं कया ये मोहम्मद मुस्तफा जा गुलाम हा सदको जा मां हुजूर जे गुलामन दऊं क्यों जी सहाब मान वारा हा ये अहल बैत भी वडे शान वारा अम्मा फातिमा भी रात जे टाइम ते कुरान पढ़नी हसन हुसैन के सुमारे हेडो कुरान मजीद जी तिलावत करनी ही बच्चा निंद्र प्यान अम्मा जे लेचे हसन हुसैन सा फरमान असांगे निंद्र न हुंदी जागी करे अम्मा जो कुरान मजीद ॿुधंदा से कंहिं रात में 5 सिपारा कंहिं रात में 10 सिपारा पर काका रात दुआ थींदी जो अम्मा फातिमा रात जे टाइम ते 15 पारा भी कुरान जी तिलावत करनी पीरन जो पीर शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह वो भी तहज्जुद जे नमाज जे टाइम ते रात जे टाइम ते उठी करे हेडो तहज्जुद शुरू कंदो हो तहज्जुद उन तहज्जुद में अलाए केतरा पारा कुरान जी तिलावत कंदो हो कुरान को सवाइ कामयाबी जे मंजिल ते न पुजंदा मर्द न औरतूं पुजनियूं समूरा जो कामयाबी जे मंजिल ते मर्द मायूं उहे पुजंदा चो जन जो वास्तो कुरान करीम सां आही दुनिया में कुरान जेके हिन के चिंबड़िया के वली बणिया के बुजुर्ग बणिया के इमाम बणिया के सालिह बणिया के आबिद बणिया के वक्त जा कुतुब बणिया के उहे जवान बणिया जन कुरान शरीफ जे मर्जी ते हली पंहिंजी हयाती गुजारी ओके सजदे में दुनिया में लड़े विया के जिक्र कंदे लड़े विया के दुरूद पढ़दे जो दुनिया में लड़े विया के कुरान पढ़दे दुनिया में हलिया विया वास्तो रख तो कुरान सां रख सुभान अल्लाह अर्ज पे कयूं रात जे टाइम ते जागी कुरान जो पढ़े सहाबी नबी से उन जो कुरान बुधो वरी बे सहाबी जे दरवाजे ते आया उहो भी कुरान पियो पढ़े वरी अगते हलिया टे सहाबी जे दरवाजे ते सालिम से जे दरवाजे ते आया मिठो कुरान पियो पढ़े नबी से उन जो कुरान बुधो सियारे जी रात ये पारो किरे पियो सहाबी तो जैसे अगते हलूं पान फरमाए पुट होडे त नजर कर अगते की हलूं नूरी मलाक लाटू करे जे जवान जो कुरान ॿुधण आया मां मोहम्मद की अगते हला जंहिंजे नाज़िल कयईं कुरान वो मोहम्मद मुस्तफा भी जो कुरान ॿुधे थो कंहिंजे ज़बान में जो सहाबी जी ज़बान हा हा हेर मारे तक सहाबी जी ज़बान मुबारक में कुरान ॿुधऊं अज़ानन ते सहाबी कुरान पढ़ियो अब हमारे तक तू हाने हेरे तक अज़ानन ते कुरान पढ़े सुबह जो नमाज ते आयो पुट तो बेरात कुरान पढ़ियो कैसे हा के वाह जो कुरान पढ़ियो दी मां मोहम्मद करीम घेरो वारे विधो दी साईं मां के त खबर का नहीं तब तव्हां दा ॿुधो न त मां अञा ठाहे पढ़ा तड़ी कुरान में जई वरतिल कुरान तरतीला ठाहे कुरान पढ़ हुजूर जेड़ी हस्ती दे हुक्म तो अजे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्वहु अविन कुसमिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिल कुरान तरतीला ऐसे तरतीले ओ काली कमली वाला जो ओ मुझा प्यारा पैगंबर करीम नजर कर शिकारपुरी उन्हीं मुस्तफा जे मकाम दे नजर कर जेके मुज़म्मिल जो लक़ब मुदस्सिर जो जेको कंबल पान जेके मुज़म्मिल जो लक़ब मुदस्सिर जो जेको कंबल पान ते ओढ़े तो उन जो बयान भी कुरान में जेको मोहम्मद मुस्तफा चादर पंहिंजे नबूअत जे कुल्हनि मुबारक ते रखे
उन जो बयान भी जो कुरान मजीद में मुस्तफा जे इखलाक जो बयान भी कुरान मजीद में प्यारे पैगंबर करीम जे हुस्न जो बयान चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान जो कुरान में वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका वमा कला वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुका फतरला वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका वमा कला। सुभान अल्लाह जोड़ा ध्यान मुस्तफा जे चेहरे जो बयान मुस्तफा जे जुल्फन जो बयान मुस्तफा जे इखलाक जो बयान कुरान में मोहम्मद मुस्तफा जे मेराज जो बयान भी जो कुरान में दादा जो सुभान अल्लाह अर्ज़ पे कईं वो नबियन जो सरदार वो नबियन जो पगदार वो यतीमन जो यार वो गरीबन जो हमदर्द वो मिठे नाले वारो मिठड़ो मोहम्मद करीम सहाबी जे ज़बान मुबारक मो कुरान जो ॿुधे सहाबी नमाज़ ते आयो पुट टोपे रात कुरान पढ़ियो चइजे हा वाह जो कुरान पढ़ियो थी मांखे रुआरे विधो थी सही मांखे ख़बर नई न त अञा ठाहे पढ़ा कंहिंजे ख़बर नाई तबे एडो कुरान पढ़ियो थी मुखे रुआरे वेठो थी सहाबी पढ़े पियो नबी संगे नबूअत जे अखियुनि मुबारकनि मां इहे कोढ़ा पिया करनि जीअं मोतियुनि जो मींहुं वसंदो आहे मुस्तफा जहिड़ी हस्तीअ खे शिकार बड़वारा कुरान रुआरे वेठो आहे तोखे छा थियो आहे जो कुरान नथो वणे उन सहाबीअ खे चयूं पुट मुबारक थी ओड़े था इहा ज़बान त ओड़े कर जैसा मिठो कुरान पढ़ियो थी इन ज़बान ते मां मोहम्मद चुमी जाए ॾाढो जो सुभान अल्लाह जो कमाल आही कुरान में तरी जो जे वक़रऊ मा तयस्सर मिनल कुरान ये जो जेतिरो थी सके मुंहिंजो कुरान पढ़ो ॿुधण वारा कुरान ॿुधनि पढ़ण वारा कुरान पढ़नि पढ़ण वारनि जूं बि झोलियूं जो रहमत सां भरिजी वञूं ॿुधण वारनि जूं बि भरिजी वञूं वइज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून जॾहिं कुरान पढ़ियो वञे ॿ कम तव्हां कयो त टियों कम मां पाण कयां साईं उहे ॿ कम कहिड़ा आहिनि जंहिं दिलि जे कननि सां कुरान ॿुधणु तव्हांजो कमु आहे चुप करे वेहणु तव्हांजो कमु आहे रहमत वसाए ख़ाली झोलियूं तव्हांजूं रहमत सां भरणु मां अल्लाह जे ज़ात जो कमु आहे नबी से कुरान जो ॿुधो आहे सहाबीअ जे ज़बान मां रब जी ज़ात कुरान पढ़ियो मलाइकनि ॿुधो तकमारे सहाबा पढ़ियो मुस्तफा ॿुधो ये नबी साईं पढ़े कुरान त मलाइकनि ॿुधो कुरान सहाबा ॿुधो कुरान मारे तक जाए जिन्हनि ॿुधो मुस्तफा जो कुरान जो मुस्तफा कुरान पढ़े अर्श वारो सिंधु जे मुंहिंजा प्यारा पैगंबर दुनिया निंड करे तूं जाग अध राति निंड करे अध राति जाग टे सां निंड करे चौथी बदी जाग साईं मां छा कयां के कुरान पढ़ो कुरान साईं राति जो पढ़ा ॿुधे केरु सॼी मखलूक निंड पई आहे अर्श वारो तुंहिंजे मुंहिंजा पैगंबर ग़लती न कर जे ॿिया निंड में मां त जागां ई जागां थो ॾाढो जो सुभान अल्लाह फर्श ते कुरान पढ़ तो रहमतुल आलमीन जो कम आहे अर्श ते तुंहिंजी ज़बान मुबारक मूं कुरान ॿुधण मां रब्बुल आलमीन जो कम आहे सुभान अल्लाह नबी से कुरान पढ़ियो जो मलाइकनि द ॿुधो जिन्ननि बि ॿुधो ॾिंगी
मखलूकात जिन्नन जी हुजूर नमाज में था कुरान पढ़न ये कन्न ते आवाज पयो उते जो ते ईमान आंदो इन्ना समेना कुरान अजबा थकी जी प्याओ सुभान अल्लाह धरिया वाह जो मज़ो आ कुरान में जिन प्या जो नेड़ो अजीब कुरान जो है अजीब आ कुरान हे करीम आ कुरान इन्नहु लकुरान करीम सखी करीम के जो सखी के करीम के बोआ जो है कुरान भी सखिया रब भी सखिया जो रहमतुल आलमीन अरबी मोहम्मद करीम भी जो मखलूकात में सखन जो सरदार जो कुरान करीमा कुरान अजीबा कुरान हकीमा यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम जो हकीम भी कुरान अजीम मजीद भी कुरान छातो जे पढ़ो कुरान मजीद फी लौहिम महफूज ये कुरान मजीद आयो का तोड़ा क्यों लोहे महफूज रखूं ये दसे तो नालो कुरान मजीद आयो लोहे महफूज रखूं नाज़िल तो के कंजे मथों कयो तई ये दसे तो आना वारो तो के केवा चवे तो नज़ल बिहिल रूहुल अमीन ये जो जिब्रील अमीना ये को समूरन मलाकन जो सरदार आनन वारो हुआ नाज़िल तो के कंजे मथों क्यों तई चवे तो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा बरकत वाली ज़ात दुनिया अल्लाह दिया ये नाज़िल किया फुरक़ान के पंजे पाने जे मथों मुस्तफा ते रब कुरान नाज़िल किया फुरक़ान नाज़िल किया इन जा बनाला ज़ाती थी या सिफाती थी कुरान करीम कुरान हकीम कुरान मजीद कुरान अजीम कुरान अजीब ये सिफाती नाला बनाला कुरान जा ज़ातीयन एक कुरान जो फुरक़ान जो नबी संजा प्यानाला सिफातियन बनाला ज़ातियन मुज़म्मिल जो लक़ब नहीं मुद्दस्सिर जो लक़ब नहीं बशीर जो लक़ब नज़ीर जो लक़ब हरीस जो लक़ब सिराज मुनीर जो लक़ब नहीं हाँ हाँ पर बनाला मुस्तफा जा ज़ातियन फरशत मोहम्मद दस जो अरशद अहमद दस दादिया न तो जो सुभान अल्लाह ठकल या त नारो नानो जे हणो त अहिड़ो त हणो हुन चौंक ताईं त ॿुधिजे मौलवी हीअ त बुंडी गीदे में विझो वेठो आहे मज़ो आहे जो क़ुरान में बनाला मुस्तफा जा ज़ाती अमा आमना थी जे जड़ी नबी से मुझे पेट मुबारक में आओ मक्के जे जबल मां मक्के जे वनन मां मक्के जे घिटन मां मक्के जे बागन मां गुज़र पई कया ये लफ्ज़ ॿुधण में बि आया बुशरा लकिया आमिना मुबारक हो जाई आमना मुबारक हो जाई ये को तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ यो मामूली बच्चो न थी सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन यो अगे में पोयन जो सरदार थी आमना जदी जमी पवई इन जो नालो मोहम्मद रख जाए सुभान अल्लाह अवल का वनो मां गान तो बंद करे आ असाई ये आवाज तक नालो मोहम्मद रख जाए सय्यदुल अव्वलीन
वल आखिरीन। दादियों सुभान अल्लाह चो तो मां बस क्या 5 मिनट में मारे तक वाज बुजुर्ग जहां साईं हजरत मौलाना साईं अब्दुल अजीज साहब दामत बरकात मुए पोतलन वेठान अनकरीब तहां के ज़ियारत कराइंदा पर मां त हे प्यो प्रोग्राम हिन माण्हू कटियो आहे अचां त न पियो जलसा पराया बि लोड़ाए छॾिया अथई पर इहे ख़ुदा जा नाला त पोइ उन जो नालो सभ खां मथे आहे तॾहिं आयो आहियां वांद आहे कोन राति ॾींहुं रब थो कमु वठे अॻियनि पोयनि जो सरदार थी आमना जॾहिं ॼमी पवई नालो मोहम्मद रखजांसि सुभान अल्लाह त चओ आशिक़ नबी से जे नाले वठण सां चओ चपन के चुमी थी अची वञे मोहम्मद सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिकार पड़ी माखी मिठी ना है मिस्री मिठी ना है शरबत मिठा ना है जेडो हुजूर जे नाले में रब मिठाण रखियो आहे सुभान अल्लाह। आमना जड़ी बच्चो जमई नालो मोहम्मद रखजांस मोहम्मद माना चओ सारायल अहमद माना जो सारा हकंदर सुभान अल्लाह नबी से जी सारा कई मारे मारे कंदे कई अल्लाह भैया तो मथे खड़ी क्यों कई अल्लाह अल्लाह अलम नशरा लक सदरक व वज़ाना मुस्तफा जी तारीफ मूसा जेड़ो नबी कलीम जो जेके लक़ब मिलियो आहे वो दुआ घुरे पोसीनो खोलियो मां असां जो तहां जो ओ मुंहिंजा प्यारा पैगंबर करीम तहां जो असां सीनो बिना दुआ घुरण जे खोलियो से ऐ बार भी तहां ते गौरव लाहे छड़ियो से ऐ तहां जे ज़िक्र के भी असां बुलंद कयो से जे कलमे में अग में मां रब जो नालो त बे नंबर में तो मुस्तफा जो नालो अज़ान में अवल मुंहिंजो नालो त बे नंबर में तो मोहम्मद मुस्तफा जो नालो तकबीर में अवल मुंहिंजो नालो त बे नंबर में तो मोहम्मद मुस्तफा जो नालो सुभान अल्लाह। हे तुझी तारीफ न कंदा छा थी पवंदो तुझी फर्शन में तारीफ तुझी अर्शन में तारीफ मुस्तफा जी तारीफ मारे कंदे तौरेत में तारीफ इंजील में तारीफ जो हिन रहमत वारे कुरान में जो मोहम्मद मुस्तफा जी तारीफ सुभान अल्लाह। नबी से जा बनाला जाती फर्शद मोहम्मद अरशद अहमद मोहम्मद माना सारायल अहमद माना सारा हकंदर हाने मारे तक जमियो बि तारीफ रब जी तो करे मक्के में आ तारीफ रब जी ताफ दे तो वने तारीफ जो रब जी हेरे मारे तक जा मदीने दे तो अचे हिजरत तो करे तभी तारीफ रब जी मथे मेराज वाली रात मथे तो वने तभी जो तारीफ रब जी सुभान अल्लाह। मुस्तफा तारीफ कहीं कई ॾाढा भला तो असां कहीं तारीफ क्यों अल्लाह केरु अल्लाह को तारीफ जे अल्लाह अवल तारीफ जी कभी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ वास्ते अल्लाह जे जो जहान जो पालना के मेराज वारी रात मथे घुराई अर्श वारो तो चेल मुज़म्मिल जे लक़ब सां सजाए मुदस्सिर जे लक़ब सां सजाए सिराज मुनीर जे लक़ब सां सजाए न न न न न साईं मां के इहा शइ पसंद आ जो तू रब मां मोहम्मद करीम के बानो करे छड़े इहा शइ मां के ॾाढी प्यारी आ बाने जो कम आ उन मालिक जे आॾो झुकण सुभान अल्लाह। मेराज वारी रात हुजूर मथे वयो सुभान अल्लाह जो शान थी पैगंबर शान थी जैसे उहा शइ खणी
तो वट आयो आहियां जेका तो वट काने का जे मां वट कोने चे साईं न जे मां त हर शइ जो ख़ालिक़ अल्लाह ख़ालिक़ कुल शै गालियूं न कंदुमि क़ुरान सोच कमाल हिन में हिन जे करे आयो आहियां बैतन जे करे न आयो आहियां कमाल कुरान में आ मज़ो कुरान में आ रहमत कुरान में आ बरकत कुरान में आ कबर जो साथी कुरान बन गई हशर जो साथी कुरान बन गई आमना जे लाल सां कुरान मिलाईंदी रूबरू रब्बुल आलमीन सां कुरान मिलाईंदी छॾियो आ कुरान खे तॾहिं न मेरो लियाऊं अगले साल पानी ओ लठ पई वजे दुआ घुरो तो पानी वने वरी हाणे एॾे वाइद ते वयसि अगरि खल कवी ॾाढी जे दुआ घुर त पाणी अचे सारियूं कोन थियूं थियनि अशर वरी इहो आहे न थधी सऊं न कोसी पाणीअ खां सवा बि नथो हले हाणे इहा दुआ घुरणी पवंदी ख़ुदा करे पाणी अचे ख़ैर जो त फसल जो आबाद थियनि सुभान अल्लाह जो अर्ज़ु पे मां कयो हुजूर जो साईं मां उहा शइ खणी आयो आहियां जेका तो वटि कोन्हे चांदो थी आज दी खणी आयो आहियां तुझे आॾो मां मोहम्मद झुकण आयो समूरा जो अल्लाह जे ज़ात खे उहा शइ वणंदी आहे जेको रब जे आॾो जो झुकंदो आहे तूं कंहिंजे आॾो न झुकंदो आहे मां मोहम्मद तुझे आॾो झुकण आयो आहियां तूं कंहिंजे आॾो आजिज़ी न पेश कई आहे मां मोहम्मद आजिज़ी खणी तो वटि आयो आहियां तूं रब्बुल आलमीन आहे मां रहमतुल आलमीन आहियां तूं घुराइण वारो रब्बुल आलमीन आहे मां अचण वारो रहमतुल आलमीन आहियां सुभान अल्लाह शांदो थी पैगंबर जैसे जानी माली इबादत तुझे लाए अतहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात सुभान अल्लाह दादियों जो सुभान अल्लाह जानी माली इबादत तुझे लाए ताई वकर पैगंबर मोजी साईं तू पंहिंजी तारीफ़ पाण थो जाने सॼो जहान अल्लाह जी तारीफ़ करे त बि रब जी तारीफ़ न खुटंदी कहिड़ा तारीफ़ जे लाइक़ कहिड़ा इबादत जे लाइक़ ठाहियो कया तॾहिं तो जला लहुल ख़ल्क़ वल अम्र तबारकल्लाहु रब्बुल आलमीन जो जंहिं ठाहियो आहे हुकुम उन्हीअ जो मञीबो कंहिंजो ॾाढा ॻाल्हायो सजदो कंहिंजो कबो ग़ैरनि जा सजदा करे सिज रब जे सजदे में चंड रब जे सजदे में सितारा रब जे सजदे में वण सुकल तोड़े सावा त बि रब जे सजदे में वन नजम वशजर यसजुदान सितारा वन चंड सिज सब उन जे सजदे में क्यों जे खल क्यों सजदो उन्हीअ जो कर इबादत उन्हीअ जी कर वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मां पैदा कयो आहे जिन्हनि इंसाननि खे पंहिंजे इबादत जे लाइ मेराज वारी राति मुस्तफ़ा वञी जो रब जी तारीफ़ कई आहे हाणे पैगंबर मां वटि आयो आहे तोखे तोहफ़े में मां निमाज़ थो ॾियां 50 वक़्त मिली मूसा नबी चयोसीं न पढ़ंदई पोइ हिते मोटिया 45 माफ़ बाक़ी 5 बचूं अञा न पढ़ंदई कि हाणे पोइ हिते न मोटंदुमि कि ग़लती न कर पैगंबर तुंहिंजा पढ़ंदा 5 सवाब मां 50 जो ॾींदो रब जे खज़ाने में कमी आहे ई कान अर्ज़ पे कयो त नबी साईं जी तारीफ़ तौरेत में
इंजील में जो कुरान में हाणे मारे तक मुस्तफा कुरान पढ़ो सहाबा बुधो आल बैतन बुधो जिन्नन बुधो मलाइकन बुधो पर रब जी ज़ात थी चवे मुंहिंजा पहिरा पैगंबर करीम दुनिया निंद करे तू जाग या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्वहु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला। ओ खाली कमली वाला जान दुनिया निंद करे तू जाग रात जे टाइम ते कुरान पढ़ के भला ॻाल्हाए मां सां मंझंदि जो जे ॾींहं जो माण्हुनि खे कुरान ॿुधायो थी रात जो मांखे ॿुधाए मूसा नबीअ खे न चई तूं तौरेत पढ़ त मां ॿुधां ईसा नबीअ खे न चई इंजील पढ़ त मां ॿुधां दाऊद नबीअ खे न चई ज़बूर पढ़ त मां ॿुधां उहे किताब बि त रब नाज़िल कया हा न न न न न सोने मुस्तफा खे चई तू कुरान पढ़ तो मां रब ॿुधां। कमाल आही कुरान में क़यामत जो ॾींहुं थींदो जन्नती जन्नत में वेंदा खुदा करे शल जन्नत में कुंड नसीब थिए आमीन नथो जे कस थी लॻई आमीन दुकान चवां त को रब ॿियो बि ॾेसि बाज़ार में पोइ आमीन अहिड़ी करे जो लखी करते ॿुधजे हा ॼण खयूं वेंदे गॾ हे छा आहे जन्नत मिली त दुख लही वेंदई वाह जो मज़ान जन्नत में तरी जो जे वली मन ख़ाफ मकाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ज़वाता अफ़नान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान फीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह जे वक़्त जेको मां अल्लाह जे आॾो बीहण खां ॾिनो उन जे लाइ डबल बाग़ीचन वारो बिश्त तयारु कयो आहे बिटा बाग ऐं घाटा बाग आहा हिकु वण हिते आ ॿियो हुते दुनिया में हुते घाटा बाग हूंदा खीर में माखियुनि जूं नारियूं पयूं वञूं उहा जन्नत तॾहिं मिलंदई जॾहिं ग़ुलामी आमना जे लाल जी कने मज़ूरी हिन क़ुरान जी कने हिते बि ॾुख लाहींदो माए उते बि ॾुख लाहींदो जन्नती जन्नत में वेंदा हुकुम थींदो ओ दाऊद अलैहिस्सलाम जी मुंहिंजा रब जे तूं ज़बूर जी तिलावत कर अल्लाह तक मारे ज़बूर जी तिलावत कर त मुंहिंजा जन्नती बाना ॿुधी छो त दाऊद नबीअ खे रब मिठो लहजो ॾिनो ये ज़बूर पढ़दो हो दग वेंदा माण्हू भीजी वेंदा हा अल्लाह ताला चवंदो तिलावत कर ज़बूर जी हिय जो तिलावत कंदो त जन्नती झूमिजी पवंदा वाह जो रब मिठो आवाज़ ॿुधायो के अचो त इन खां अञा वधीक मिठो आवाज़ ॿुधायांव अञा चई अञा अञा मिठो आवाज़ हेॾो कुर्सी रखी वेंदी रहमतुल्लाह आलमीन जी सुभान अल्लाह चौदा जा सुभान अल्लाह हुकुम थींदो मुंहिंजा प्यारा पैगंबर करीम हेॾे मारे त साईं जना चिंता मारे ध्यान कयो ओ प्यारा पैगंबर करीम इन कुर्सी ते वेही मुझे बानन जन्नतन के सूरत अर-रहमान की तिलावत बुधाए रब्बुल मशरिकैन व रब्बुल मग़रिबैन
فبأي آلاء ربكما تكذبان جنگے ہتے قرآن نصیب تھیو آتا جنت میں بھی نصیب تھی وری حکم وری تھی نو حکم جنت دیو مزو آئیو جیسے کرم گئی مصطفیٰ جو دیدار بھی کرائی قرآن بھی بدھرائی کہ اچو دا انیا مٹھو آواز بدھرایا انیا یہ ہاں جیسے مخلوقات میں دا حضور حکومت مٹھو بیو کنجو آواز اللہ تعالیٰ پانجے بادشاہ یہ جے کرسی دے وئی جنتن کے چودو اچو تما اللہ پانجے قدرت واری زبان مبارک سا سورت یاسین جی تلاوت بدھایا یاسین والقرآن الحکیم انک لمن المرسلین علی صراط مستقیم جن کی دنیا میں قرآن نصیب چھوا جو قبر میں بھی نصیب تھی حشر میں بھی جو جنت میں اللہ تعالیٰ جی ذات پان جنت میں تلاوت کندو رب قرآن جی یہ جنتی بدھندا کہ جنتن جا دکھ ہی نہیں ویندا تنجی مانا دنیا میں واسطو رکھو قرآن سا تو پو دنیا بھی تجھی سونیا قبر بھی سونیا حشر بھی تجھو سونیا قرآن چھڑے دو بئی جہان ہریائے نہیں قرآن کے چمبر تو بئی جہان تجھا کامیاب چن عزت جے کے کھپے وہ قرآن دے اچے بس سائیں جن آیان ماں ودھی کے وقت نہ وٹھندس اگوڑے مانو چندو اٹھا اللہ جے فضل سے قرآن کی برکت تھیا جو کافی جماعت اچھی ویا جو کچھ اللہ تعالیٰ مکھل چورایو عمل جی توفیق دے